अच्छी बात हुआ। अचो बारो बात हुआ खे ॾाॾी जी आखारी थी ॿुधायांव। मुंहिंजो नालो आहे नित्या जयदेव शर्मा। मां 9 दर्जे में पढ़ंदी आहियां। मां 7 साले जी आहियां। मां उल्हासनगर में रहंदी आहियां। मां तव्हांखे नानी जी आखारी थी ॿुधायांव। हाथी ऐं कीवली। हिकु ॾींहुं हिकु हाथी जो पेर कीवली वथा अची वियो। भॻवान जी कुदरत कीवली हिकु तमामु नंढी खडरी में उजा करे बची वई। कीवली हाथी खे रर पारे चयसि थी, मूं हमारा एतिरो वॾो थियो आहे ऐं ॾिसी कुतो हली तुंहिंजे वजह सां मरी पवा त मुंहिंजे प्यारे नंढनि ॿारनि खे केरु संभालिया। हाथी कावल जी करे चयो, आई त तिर जेतिरी हली आई मूंखे सेखार। हाथीअ पंहिंजे सूंड सां कीवली खे अहिड़ी फूक ॾिनी, कीवली बेचारी हवा में उॾामंदी हाथी जे कन में वई रही। कीवली हाथी जे कन में चक पातो। हेरो सारो हाथी दर्द विचां टिपा ॾियण लॻो ऐं हेठि लेथरियूं पाइण लॻो। कीवली हाथी जे कन मां ॿाहिरि निकिरी करे धमकी ॾेसि कि ॾिठे तमाशो, मूं तिर जेतिरीअ तो जहिड़े पर्वत खे कीअं न लेटाए छॾियो। ख़बरदार, अॻे संभाले हलजांइ, हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। अञा ॻाल्हि कंदाइन। पोइ हुन ॾींहं खां पोइ हाथी खे कीवली खां अहिड़ो डपु थींदो आहे न त वरी न कीवली कन में पइजी वञे। पोइ ॾींहुं राति पंहिंजा कन विंजरे वांगर हेॾा होॾा लोॾींदो वेंदो आहे। खेसि डपु लॻंदो आहे न त वरी न कीवली कन में पइजी वञे। मारो कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। पोइ कीअं लॻी तव्हांखे आखारी? आहे न मज़ेदार?